जय झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, अॼु असां जयपुर जी हिकिड़ी अहिड़ी पंचायत जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं जेकी तमामु ई पुनीत कार्य कंदी आहे ऐं उन्हनि जे पुनीत कार्य में इहो कार्य सम्मिलित आहे कि वो हर महीने ज़रूरतमंद जेका काफ़ी गरीबी रेखा का हेठि आहिनि परिवार, उन्हनि खे कचो सामान सीधे ॾियण जो कमु कंदी आहे। त तव्हां इन वीडियो जे माध्यम सां ॾिसी था सघो कि मुरलीपुरा पंचायत केतिरो ई सुठो ऐं नेक कार्य कंदी आहे। इन ते असां मुखी साहबनि जेका लोकचंद जी, उन्हनि खां असां ॻाल्हायोसीं, पुछियोसीं कि आख़िर एतिरो जेको कचो सामान सीधो तव्हां विराईंदा आहियो, किथां फंडिंग थींदी आहे ऐं कीअं इनो तव्हां मैनेज कंदा आहियो। त उन्हनि ॿुधायो कि भामाशाह जे ज़रिए जेको फंड ईंदो आहे असां हुन जे आधार ते असां इहो सभु कमु कंदा आहियूं। ऐं तंहिंजे अलावा हुननि असांखे ॿुधायो कि असां ग़रीब महिलाउनि खे विधवा पेंशन योजना बि असां हर 5 तारीख़ ते राशन सां गॾु इहे बि असां उन्हनि खे उपलब्ध कराईंदा आहियूं। ऐं हिकु एम्बुलेंस बि पंचायत जी तरफ़ां उते आहे जेकी शव के निशुल्क मरघट ताणी पहुचाईंदी आहे। इन जे अलावा भी मुखी साहब लोकचंद जी ये ॻाल्हि क्लियर कई कि जेका असहाय परिवार आहिनि उन्हनि जी भी मदद थींदी आहे। समय समय ते असां मुरलीपुरा पंचायत में विभिन्न प्रकार जा कैंप, चाहे निशुल्क दवाऊं हुजनि, चाहे ॿारनि जा समर कैंप हुजनि या सिंधी ॿारनि खे कंहिं प्रकार जी को ट्रेनिंग हुजे, असां इहे ॾियारींदा रहंदा आहियूं। ऐं इन पुठियां मुखी साहब इहे स्पष्ट कयो कि असांजी टीम वर्क ॾाढो सॉलिड आहे, जंहिंजे अंदरि उन्हनि ॿुधायो कि भूमिका कृपलानी, कविता गंगवानी, धनवंती, कोमल, कमलेश, रुचिका, मीना, नेहा, हेमलता ऐं दादा छबलदास जी, ये असांजी टीम आहे जेकी मजबूती सां गॾु हर कार्य के बिल्कुलु सरल तरीक़े सां संपन्न कंदी आहे। तंहिंजे कारण अॼु मंदर में विकास भी थिए पियो ऐं मंदर अॻियां भी वधे पियो। त दोस्तों, इन प्रकार जी जानकारियूं असां तव्हांखे समय समय ते ॾींदा रहंदासीं। जय झूलेलाल। सतनाम साखी।